नाज़रीन, दादू में सीता जे रहवासी कलहोड़ा बिरादरी जे माण्हुनि SSP मोड़ बंद करे सीता पुलिस खिलाफ सख्त एहतजाज कयो। DSP सिटी अब्दुल खालिक वगण मुज़ाहिरीन वटि पहुची ख़ातिरी कराए धरणो ख़त्म करायो। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर अकील लाखो जी हीअ रिपोर्ट। मौजूद आहियूं SSP मोड़ दादू ते, जिते कलोड़ा बिरादरी तरफां सीता पुलिस खिलाफ एहतजाज कयो पियो वञे। अचो त एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उन्हनि जो छा चवणु आहे। चलो बाबा टे ॼाड़ा शहर में मारियो अथनि मार माछियुनि सोनो कलड़ो बेगुना टे ॼाड़ा शहर पुलिस न वारदात ॾिसण आया न आई आहे न का बि न गिरफ़्तार हिकिड़े माण्हू जॾो आयो मंडड़ो हुओ विहार अथनि। धरणे खे घणो टाइम गुज़री वियो आहे? ॾेढ 2 कलाक थिया आहिनि, का बि मसइलो न थियो आहे। पुलिस जे तरफां को राब्ते में आयो? राब्ते में आया आहिनि, पर छा मुतालबो कंदो? माण्हू बचनि, असांखे इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे। मिट्टी खणाए महरम हमरा वठी मुंहिंजा हमरा क़ातिल करे बशीर उन जो पुटु शबीर आचर अली अकबर इमाम बश्क पुटु दिलशाद अॼु 3 ॾींहं का बि ॻाल्हि न थी आहे। असांखे इंसाफ़ खपे। हिकिड़ो माण्हू जेको ॿधो आहे FIR कपिजी आहे। किथां जाओ? सीता नंढीअ जा। FIR वग़ैरह का पुलिस दाख़िल कई आहे न? FIR थी वई आहे। जवाबदार पुलिस गिरफ़्तार जवाबदार हिकिड़ो कयो आहे। तव्हांजो मुतालबो छा? असांखे मुतालबो असां जवाबदार ॿधनि, असां इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे। छा मसइलो आहे? साईं बेगुना मुंहिंजो पीउ मारियो अथनि, मां ग़रीब मिसकीन असां केरु आहिनि जिन्हनि मारियो आहे? बिरादरी उन्हनि जा नाला? महरम बशीर शबीर आचर इमाम बश्क दिलशाद बेगुना हमलो करे अली अकबर बेगुना साया माण्हू मारिया अथनि। पुलिस FIR दाख़िल कई आहे? जवाबदार जवाबदार हिकिड़ो ॿधल आहे। अॼु एहतजाज कंदड़ कलोड़ा बिरादरी जे माण्हुनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हिन जो इहो ई चवणु आहे त माछी बिरादरी तरफ़ां असांजो हिकु माण्हू जेको आहे क़तलु कयो आहे, जंहिंजी FIR पिणु सीता थाणे ते दाख़िल आहे। पुलिस जेके आहिनि जवाबदार गिरफ़्तार न आहिनि कया। हिननि मुतालबो कयो आहे त जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। कैमरा टीम सां गॾु अकील लाखो SS न्यूज़ दादू।